जेकाबाद में तेज़ीअ सां वधंदड़ बदअमनी ऐं शाहगाज़ी माला मां मोबाइल फुर थियण वारे वाक़िए ख़िलाफ़ अंजुमन ताजरान जे सदर मीर अहमद अली बरोई, हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सीतलाणी मेन रोड बंद करे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। उन मौक़े ते ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मोबाइल मार्केट अॻुवाणनि पारां पंहिंजूं दुकाना बंद करे एहतजाजी धरणे में शिरकत कई आहे। अहम ख़बर खां आगाही ॾींदा हलूं। जेकाबाद क़ाइदे आज़म रोड ते अंजुमन ताजरान पारां धरणो हयो आहे। तेज़ीअ सां वधंदड़ बदअमनी जे ख़िलाफ़ शाहगाज़ी मोहल्ला मां मोबाइल फुर थियण वारे वाक़िए ख़िलाफ़ अंजुमन ताजरान जे सदर मीर अहमद अली बरोई, हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सीतलाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे।